पाछन पोया हला थी मां। अरसलान साहब मुल्क जो को अहिड़ो इदारो नाहे छॾियो जंहिंमें उन्हनि रहीम साहब जे ख़िलाफ़ का दरख़्वास्त न ॾिनी हुजे। अवा कंहिंखां बि इहो हक़ फुरे कोन था सघो। असां कंहिंखां बि को हक़ फुरे नथा सघूं, पर जेकॾहिं तव्हां इहा फाइल स्टडी कंदो न त तव्हांखे असल मालूमात अची वेंदी त ही सॼी दुश्मनी हू छो पियो करे। ओके, थैंक्स फॉर योर कोऑपरेशन। असांजी टीम जी इन्वेस्टिगेशन हले पई ऐं हू तव्हांखे तंग ज़रूरु कंदी, सो डोंट माइंड प्लीज़। असां ॿिन्ही जी ज़िंदगीअ जे गुज़री वियल सफ़र में वाक़िया ऐं मोड़ ज़रूरु मुख़्तलिफ़ रहिया आहिनि, पर पाण मोहबत ऐं दोस्तीअ जे दंग ते बीठल हुयासीं। मां दोस्तीअ जो इहो दंग ओरांगे मोहबत ॾांहुं आयो आहियां। तुंहिंजनि बेरुखियुनि जे ॿोॾ में सभई रस्ता ख़तम थी विया आहिनि साहिब। पर असांजी दोस्ती ऐं मोहबत ख़तम न थी आहे। अर्शी, तूं इन ॻाल्हि खां इनकार नथी करे सघी। तूं ॿुधाए, कुझु ख़बर पई त अरसलान केरु हुयो? हाँ पी, न रुगो ख़बर पई आहे बल्कि असां फिक्स भी कराया आहियूं। महराज संदसि ख़िलाफ़ काफ़ी सबूत हथ कया आहिनि जंहिंखे इंक्वायरी लाइ ॾेई आया आहियूं। ख़बर थी आहे पई हो निभागो पापा जे ऑफिस में स्टेनोग्राफर हुयो ऐं काफ़ी सालनि खां पापा जे अगेंस्ट दरख़्वास्तूं ॾींदो रहियो आहे, छो जो पापा रिश्वत जे ॾोह में उनखे नौकरीअ मां कढी छॾियो हुयो। सिर्फ़ मूंखे माफ़ करे छॾियो न, सिर्फ़ मूंखे वठण ईंदो न बाबा। बाबा, हिन लिफ़ाफ़े में छा आहे? छा ॿुधायां ते हिन लिफ़ाफ़े में छा आहे? तुंहिंजो कारोबार छा आहे? लानत खणी आयो हिन लिफ़ाफ़े में तुंहिंजे चतुतनि जी लानत। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।